कंदासी सिंध सरकारी वफ़ाक़ी हुकूमत विच में इमदादी सामान की ख़रीदारी लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी कमु करण लाइ टास्क फोर्स जोड़ण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। टास्क फोर्स हुकूमत जे रिलीफ गुड्स ऐं रेस्क्यू जे हवाले सां कमु कंदो। इजलास में NH के हाईवेज़ जी बहाली जी हिदायत ऐं रेलवे ट्रैक बहाल करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी गॾियल सदारत हेठि बोर्ड मुतासिरनि जे रिलीफ बाबति आला सतही इजलास ॻोठायो वियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, सूबाई वज़ीर मुकेश कुमार, चेयरमैन NDMA लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज़, NDMA जे ब्रिगेडियर वसीम ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त इमदादी सामान जी ख़रीदारी में ॾुखियायूं आहिनि, उन्हनि खे वेही हल करणु घुरिजे। इजलास जो मक़सदु वफ़ाक़ी सूबाई हुकूमत जो गॾिजी मुतासिरनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तूं चाहिनि था त मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वञे। असांजा माण्हू हिन वक़्तु तमामु घणनि ॾुखियाईनि खे मोड़ी रहिया आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जा मसइला हल कयूं। उन मौक़े ते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सखर जे दौरे दौरान वज़ीर आज़म खे ख़ैमनि ऐं मच्छरदानियुनि जी दरख़्वास्त कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांखे 10 लख ख़ैमा ऐं 30 लख मच्छरदानियूं फ़राहम कयूं वञनि। PDMA ज़रूरत पूरी करण में असांजी मदद करे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PDMA डैशबोर्ड ठाहे त जीअं उन में ज़रूरतमंदनि ऐं मिलंदड़ सामान जी मालूमात ॾेई सघिजे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बरसातुनि तमामु घणी तबाही मचाई आहे, उन करे असांखे हिकु टीम थी कमु करणो पवंदो। जेसीं ताईं मुतासिरनि जूं ज़रूरतूं पूरियूं न थींदियूं उन वक़्त ताईं उन्हनि जा मसइला हल न थींदा। मुराद अली शाह चयो त असां हिन वक़्त ताईं 1,55,000 ख़ैमा तक़सीम कया आहिनि ऐं 4,60,000 ख़ैमनि जो वधीक ऑर्डर ॾिनो आहे। वरी चयो त हिन वक़्त ताईं 1,65,187 तरपाल मुतासिरनि में तक़सीम कया ऐं वधीक 3,35,000 तरपालनि जो ऑर्डर ॾिनो आहे। हुन चयो त हिन वक़्त ताईं 13,96,650 मच्छरदानियूं बोडू मुतासिरनि में विरहायूं आहिनि। समूरे सामान में NDMA, NH ऐं ॿियनि सहकार कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ी सरकार तरफ़ां हर मुमकिन मदद फ़राहम कई वेंदी। इजलास में NH के हाईवेज़ जी बहाली जी हिदायत ऐं रेलवे ट्रैक बहाल करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सूबाई टास्क फोर्स क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। टास्क फोर्स हुकूमत जे रिलीफ गुड्स ऐं रेस्क्यू जे हवाले सां कमु कंदो। इजलास खे आगाही ॾींदे 5 कोर जे नुमाइंदे ॿुधायो त शदाद कोट में शहरनि खे कढण जे लाइ 4 हेलीकॉप्टर इस्तेमालु कया विया। जिते ॿेड़ियुनि जी ज़रूरत आहे उते इस्तेमालु कयूं पियूं वञनि। हुन चयो त ॿोॾि वारनि इलाइक़नि में पाक फ़ौज जा 3,641 जवान कमु करे रहिया आहिनि। 5 कोर जे नुमाइंदे ॿुधायो त मुतासिर इलाइक़नि में 64 रिलीफ कैंप्स ऐं 9 तिबी कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त हिन वक़्तु पूरो मुल्क एमरजेंसी जी सूरतहाल मां गुज़रे पियो। ख़ासि तौर ते सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। हुन जो सिंध में बरसाती ॿोड़ दौरान हिन वक़्तु ताईं 601 फ़ौतियूं थियूं आहिनि। सभ खां वधीक लाड़काणे डिवीज़न में 195 माण्हू फ़ौत थिया आहिनि। हैदराबाद डिवीज़न में 137, सखर डिवीज़न में 95, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 94, कराची डिवीज़न में 62 ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में 18 फ़ौतियूं थियूं आहिनि। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो त कुदरती आफ़त सबबि मुतासिर थियल लखे माण्हू सरकार ऐं सरहदी वारनि ॾांहुं मदद लाइ वांझाए रहिया आहिनि। सूबाई वज़ीर बरसातुनि ऐं ॿोॾि तबाहकारियुनि जा अंग ख़र ॿुधाईंदे चयो त हिन महिल ताईं सिंध में 11,558 माण्हू ज़ख़्मी जॾहिं 47,072 जानवर मरी चुका आहिनि। हाणे ज़िक्र कंदासीं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ॿोॾि समूरे मुल्क में तबाही मचाए छॾी आहे। हिन वक़्तु सियासत खे पासेरो रखी ख़िदमत जो फ़र्ज़ु निभाइणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ डेरा इस्माइल ख़ान में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे मुतासिरनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं रोड रस्तनि जी बहाली जे कम जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान वज़ीर आज़म ख़िताब कंदे चयो त हिन ॾुखे वक़्त में हू ॿोॾि मुतासिरनि सां गॾु बीठल आहिनि। सियासी पसंदि ऐं नापसंदि खां मथां थी अवाम जी ख़िदमत कई पई वञे। वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारा अवाम जी ख़िदमत लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। शहबाज़ शरीफ़ चयो त मुतासिरनि जी ॿीहर आबादी ताईं हू सुकून सां न वेंदो ऐं मुतासिरनि जे ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झे थियो। ॾुखियायूं घणियूं आहिनि पर हौसला ऐं अज़म कमज़ोर न आहिनि। दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे डेरा इस्माइल में ॿोॾि सबबि आयल तबाही ऐं इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते मौलाना फज़ल रहमान, वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद बि वज़ीर आज़म सां गॾु ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो।
ज़िक्र कंदासीं माहौलियात वारी वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान जो चवणु आहे त हिन वक़्तु पाकिस्तान ॿोॾि वारी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरी रहमान चयो त ॿोॾि सबबि 3 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। संदसि चयो त मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। पाकिस्तान अकेले सिर मौसमियाती तब्दीली जे असर खे ख़तमु नथो करे सघे। शहरी रहमान चयो सिंध ऐं बलूचिस्तान में पाणी जे निकाल जो रस्तो नाहे। केतिरनि इलाइक़नि में तंबू हणण लाइ बि ख़ुश्की नाहे बची। ख़बर शामिल कंदासीं मंछर जे पाणी तबाही मचाए छॾी आहे। पाणी सेवण तालुके जूं 7 यूनियन काउंसिलूं ॿोड़े छॾियूं आहिनि। मंछर में पाणी जी सतह में वाध सबबि सेवण तालुके जो सभ खां वॾो वापारी मर्कज़ भान सईदाबाद शहर समेत 3 वधीक यूनियन काउंसिलूं टलटी बंबा ऐं शेख बुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। ज़िले इंतज़ामिया पारां अलर्ट जारी कंदे भान इबन यूसीस जे रहवासियुनि खे जल्द महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जी हिदायत कई वई आहे। मंछर खे घारे बाद शहरनि ऐं ॻोठनि जो हिक ॿिए सां ज़मीनी राब्तो मुकमल तौर ते कटिजी वियो आहे। सेवन टोल प्लाज़ा इंडस हाईवे जो पुल लुड़ी वियो। लाड़काणो जामशोर रोड ट्रैफ़िक लाइ मुकमल बंदि आहे। ॻोठाणनि मौजूदु मंछर खे घारे बाद अहंज ॿीणा थी विया आहिनि। केतिरा ई माण्हू पाणी में फाथल आहिनि। हुननि चयो पाणी जे वहिकरनि में चाढ़ सबबि शहर ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। नाज़रीन सेवण भरिसां यूसी चना जे ॻोठाणनि रेलवे ट्रैक खे कट ॾेई छॾियो। यूनियन काउंसिल जे ॻोठाणनि घरनि में पाणी दाख़िल थियण बाद रेलवे ट्रैक खे कट ॾेई छॾियो। ॻोठाणनि मूजिबि घरनि जी छितियुनि ताईं पाणी अचण सबबि रेलवे ट्रैक खे कट हयो वियो आहे। हुन चयो त बार बार शिकायतूं करण बावजूदि इंतज़ामिया पारां ॿेड़ियूं फराहम न पियूं कयूं वञनि जो सामान ऐं ॿाड़ा महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयूं। हुननि घुर कई त फौरी तौर ते रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे।